जी नाज़रीन, सुजाग शहरी इत्तेहाद जे सॾ ते अॼु नसीराबाद वासियुनि नसीराबाद शहर जे उजड़ियल शाह लतीफ़ पब्लिक पार्क जी बहालीअ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे टाउन कमेटी अॻियां धरणो हुयो आहे। असीं धरणे में शरीक शहरी सुजाग शहरी इत्तेहाद जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि खां मालूम कंदासीं त हुननि जो मुतालबो कहिड़ो आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त इन बाग खे जेको आहे संवारियो वञे, इन बाग खे जेको आहे ठाहियो वञे। जेसीं ताईं इहो बाग मुकमल तौर असांखे नथो ठाहे ॾिनो वञे, हीअ असांजी स्ट्रगल, हीअ असांजी जदोजहद जारी हूंदी। सुजाग शहरी इत्तेहाद जा नौजवान साथी सभु जेको आहे हिन में शामिल हूंदासीं। असांजो मुतालबो इहो आहे त जेसीं ताईं शाह लतीफ़ पार्क पंहिंजी असली हालत में ही बहाल नथा कनि, तेसीं ताईं असांजी हीअ तहरीक जारी रहंदी। उन लाइ मुज़ाहिरा, बुख हड़तालूं, धरना ये जारी रहंदा। ऐं असीं हिननि खे ॿुधायूं था, हिन इंतिज़ामिया खे ॿुधायूं था, तव्हांजी मार्फत जेसीं त ही बाग न ठहंदो, टोपी ड्रामो न हलंदो, हीअ तहरीक असांजी जारी रहंदी। अॼु असांजो एहतजाज शहर जे उन मोरोसी जेके शहर जूं प्रॉपर्टियूं आहिनि, अवामी प्रॉपर्टियूं आहिनि, उन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ बि निकिता आहियूं। ऐं असां पंहिंजे जेका समूरी तवानाई आहे उहा हिन बाग ते ज़रूरु सर्फ कंदासीं। बाग जी बहालीअ जे लाइ, बाग जे उन असुल पोज़ीशन खे आणण जे लाइ असांजो ही पुरमन जेको एहतजाज आहे सिर्फ़ु इहा ई डिमांड थो करे त घटि में घटि तव्हांखे जेकर अखियुनि में कुझु का शइ आहे त हिन पंहिंजे तारीख़ी अकेले बाग खे संवारियो, तव्हांजो एहसान थींदो असां शहरनि ते। शहरियुनि खे तफ़रीह लाइ ऐं सिहत लाइ पार्क नथो ॾिनो वञे। उन वक़्त ताईं सुजाग शहरी इत्तेहाद जो शुरू कयल एहतजाज जारी रहंदो ऐं हिननि ही अज़म कयो आहे त शाह लतीफ़ पब्लिक पार्क खे असल हालत में बहाल कराईंदासीं। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।